अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ तक गॾावयां संजा सैयद। अल्लाह के लाइन तरफ आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा ॿिनि ॾींहंनि जे सरकारी दौरे ते क़तर पहुची वियो। ISPR मूजिबि आर्मी चीफ अहमद बिन मोहम्मद मिलिट्री अकेडमी में पासिंग आउट परेड जो मुआइनो कयो। आर्मी चीफ क़तर जे अमीर शेख बिन हमाद अल सानी सां मुलाक़ात पिणु कंदो। वज़ीर आज़म इमरान खान अॼु साहिवाल जो दौरो कंदो। वज़ीर आज़म दौरे दौरान अवामी फलाही ऐं तरक़ियाती मंसूबनि जो इफ़्तिताह कंदो। इमरान खान साहिवाल में अवामी मेड़ाके खे ख़िताब पिणु कंदो। बख्तावर बीबी आपकी खुशियों में हम सब शामिल हैं। आज जो रंग महफिल का है सबकी चाहत का हासिल है। शहीद बेनज़ीर भुट्टो ऐं अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी न्याणी बख्तावर भुट्टो ज़रदारी अॼु लाऊं लहंदी। बख्तावर भुट्टो ज़रदारी ऐं महमूद चौधरी जो निकाह अॼु थींदो। शादी जी मुख्य तक़रीब में शिरकत लाइ मरियम नवाज़, मौलाना फज़ल रहमान ऐं ॿियनि सीनियर सियासतदाननि खे दावत ॾिनी वई। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त कोरोना सबबि तक़रीब में घटि महिमाननि खे दावत ॾिनी आहे। इस्लामाबाद, लाहौर ऐं लाड़काने में बि वलीमो थींदो। मुल्क में कोरोना वायरस वधीक छाएतालीह मरीज़नि खां हयातियूं खसे वरितियूं। फौतुनि जो अंग वधी 11,560 थी वियो। NCOC मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना जा वधीक 1,644 नवां केस ज़ाहिर। मजमूई तौर केसिस जो अंग वधी 5,41,061 थी वियो। थाणे बुलाखान में वाटर सप्लाई जी टांकी मां पाणी भरींदे पेर तिरकण सबबि नौजवान किरी ॿुॾी फौत थी वियो। फौती जी सुञाणप ॻोठ उमेद अली पालारी जे रहवासी रज़ाक पालारी तौर ऐं सिंजोरो पब्लिक हेल्थ खाते जी नाअहली सबबि शहरी पीअण जे पाणी लाइ सख़्त परेशान।